सच्चो इश्क करे खुदा जो कसम कि दुनिया विसरी वेंदी। में वो तो बुरे तुझे भाव तो अफसोस इन मोहब्बत घणनि जा घर तबाह कया। बगावत का तुझे अड़न रिश्तन सा जिनसे अखियन ते कारी पट्टी बदल है। नीस घटो घटो नीस दिया मामलास मापा जो पाण के बाह नहीं कंदुस पूरो लंडो ही लठ। यो मेकअप ही सुर्खियूं आण हाणे बंद कर ये ना आ रहा है मतलब मुझे भाव जी जिंदगी जो सवाल है। कदर में पैजे लिखियो मौला। सब खां पहिरियां त मां तोखे कोन वणंदो हुयुसि। चवंदी हुई शायदि अहिड़ो आहे शायदि अहिड़ो आहे। हाँ शायदि वरी अलाए कॾहिं खां थी वियो। चयो त अॼु ताईं कंहिं शाहू बि कोन अथई। सच पुछी न त वणी त अॼु बि कोन थो। वरी चश्मा पाईंदो अलाए कहिड़ा कपिड़ा पाईंदो। अॼु बि उहा आहे नखरेली मगरूर दिलजली हर इंसान ते टोप कंदड़ मगरूर छोकिरी। उहा त मां आहियां सॼे ॻोठ में मूंखां वधीक सुहिणी आहे छा? तॾहिं त वॾी उमिरि वारे मर्द सां शादी थी थिए। अलाह वटि देरि आहे पर अंधेर न आहे। तुंहिंजा सभु नाज़ नखरा केरु तो हाकिम सां शादी करे? हाकिम सां शादी करण खां पहिरियां मां ज़हर खाई मरी वेंदसि। आस्ते ॻाल्हाए कोई ॿुधी न वठे। अस्सलाम वालेकुम मासी। वालेकुम सलाम शायद पुट। छो भला मां जहिड़ी मासीअ खे विसारे छॾियो थी? न मासी मुंहिंजो हिन ॻोठ में तव्हां ई सहारो आहे। मरहूम बाबा ऐं अम्मा खां पोइ मां घर छॾे नथो सघां। बसि हुननि जी यादुनि में गुम आहियां। सच तो चई शायद पुट। तुंहिंजी माउ खे मूं धीअनि कीअं प्यारु ॾिनो पर उहा नंढी उमिरि में असांखे छॾे हली वई। तूं रोज़ ईंदो कर तो मां पंहिंजी भेण जी सिक पूरी थींदी आहे। बसि मासी जेका रब ई रज़ा पर पंहिंजी धीउ खे सम्झाए छॾ। मूंसां जिथे मिले थी हू त टोकू ऐं ठठोरींदी करे। कान थी टोकू कहीं मिस्र जा शहज़ादा। न मां मिस्र जो शहज़ादो न आहियां। मां हिकु झूपड़ी में रहंदड़ ग़रीब जो ॿार ऐं किनो आहियां। उहो ई त मां बि चवां थी न त तोसां शादी कंदो केरु? जेका तोसां शादी कंदी न या त ज़हर खाईंदी या त ख़ुदकुशी कंदी। तो मूं वटि रेसा केरु ज़िंदगी गुज़ारींदो? अस्सलामुअलैकुम पुंडल। वालेकुम सलाम। दवत कर खबर। हाँ पुंडल खैर आहे। ॿी ख़बर ॿुधी अथई अॼु नंढो भतार थो अचे। सची नंढो भतार थो अचे? इहा त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे यार। हाँ यार भतार जी ख़ुशी में सॼो ॻोठ थो सिंगारजे।
सॼो ॻोठु सरदार ख़ान वटि वियो आहे। शबीर सॼो ॻोठु वियो आहे, असां हली छा कंदासीं? यार अब्दुर्रहीम, सॼो ॻोठु वियो आहे, पाण बि हलंदासीं। पाण वारा यार काशिफ़ ऐं हाजन बि ओॾां विया हूंदा, असां बि हलूं था। शौकत पोइ हलो त भला हलूं। मां तोखे इन लाइ घुरायो आहे जो मां तोखे जवाब वठण आयो आहियां। तो छा सोचियो आहे? घणा चकर तोखे चयो आहे त घिटीअ में न बीहंदी कर, ओड़ी नथी। तोखे मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। सफ़र ज़िंदगीअ जो अञा थो हले पियो, सफ़र ज़िंदगीअ जो अञा थो हले पियो। कॾहिं को थो विछेड़े, कॾहिं को मिले थो, कॾहिं को थो विछेड़े, कॾहिं को मिले थो। रेशमा जी अली तू? हा मां, पर तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा छो आहिनि? ॻोढ़नि सां त मुंहिंजो पुराणो रिश्तो आहे। मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे नसीब में ॻोढ़ा ई काहिनि। ख़ैर छॾ हिन ॻाल्हि खे। तूं ॿुधाए, तूं कॾहिं आयो आहीं? मां अॼु सुबुह ई आयो आहियां, पर सोचियमि त सभ खां पहिरियां सरमद ऐं रेशमा सां मिली अचां। पर चरी तूं ग़म न कर, ॾुखनि पोयां सुख बि ईंदा आहिनि। छा वाकई अली ॾुखनि पोयां सुख ईंदा आहिनि? पोइ त मां अहिड़ी जाइ ते उॾामी वियसि जिते सुख ई सुख हुजनि। हा, उॾामण जे लाइ पर ई ताक़त खपंदी आहे जेका तव्हां में न आहे। कदर में पंहिंजे लिखियो मौला, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला। सरदार जे अचण जी मुबारक हुजनि। महिरबानी कुर्बा मुबारक हुजनि बाबा। खैर मुबारक, खैर साईं मुबारक हुजनि बाबा। खैर मुबारक, नंढा पोतारा तव्हांखे मुबारक खैर मुबारक खैर मुबारक बाबा। हाणे सलमान हिते आयो आहे, हाणे हिते ई रहंदो, असां सां गॾु हूंदो। हिनखे ईअं सम्झो त मां आहियां ऐं हीउ जेको बि तव्हांखे चवंदो हाणे हिनजो चवणो महिरबानी। रेस बाबा, सलमान खान जे आजा में सॼो ॻोठु निकितल हो। जंहिं रस्ते में हुनखे मारण पियो वञा ते को न को माण्हू वेठा। अरे चुप कराणे, तोखां त सुठो हो त को कुतो दर ते ॿधी छॾिया। भौंके हा त घटि में घटि चोर त भॼी वञनि हा। अड़े उठ अची थियो ई, अकुल त टके जो बि कोन्हे को। हा साईं, तव्हांखे वॾो अकुल आहे। जे अकुल हुजे हा त सरदार खान खे ख़तमु करे अची हा। पंध पाण खां कोन पुॼे, लानत गोॾनि ते जुमन बि जिन्ना, जंहिंखे चंपड़े तंहिंखे मारे या खारे। मामो थी पियो आहे, न त गोली हणंदे देरी न कयईं। अॻे अंदरि रिझा पिया आहिनि, वरी तो तूं फटनि ते लूणु बुरकी। अपा हण गोली,
हूअं ई बि मां तव्हां जहिड़े भाणे जन खां निपटो सही आहियां। जुम्मन बि जिन आहे, जंहिंखे चंपड़े तंहिंखे मारे या खारे। बस कर मामा, दिमाग़ ख़राब न कर। असां अॻे सड़िया वेठा आहियूं, मथां सड़ी वञी। अड़े छॾियो हाणे हिननि ॻाल्हियुनि खे। सुल्तान तूं हिकिड़ो कमु कर, रूप मटाए सरदार खान खे मारे अच त मुड़ुसु मञाए। भोतार चओ सच था, सरदार खान का हक़ जी माखी न आहे जो मिंट में लाहे अचो। सरदार खान आहे बास, हुनजो शिकार कर ॾाढो ॾुखियो आहे। भोतार मां चवां थो त सोचे सम्झी कदम खणो। अबा सुल्तान, तूं हिननि छोरनि खे वाट ॾे, बाक़ी मूंखां थी आन ज़ोर। जुम्मन जिन आहे, जंहिंखे चंपड़े तंहिंखे मारे या खारे। सुल्तान ॾे ख़बर कारोबार कीअं पियो हले? कारोबार में वाध अचे पई, पर इहो मेहरान खान ॻोठ वारनि खे इहे पटियूं थो पढ़ाए। इन छोरे मेहरान जो थियो आहे दिमाग़ ख़राब, अलाए सिर तां तंग आहे। अड़े मुंहिंजे ॻोठ में रही बग़ावत बि मूंसां। लॻे थो त हिन खे बि दरिया खान वांगुरु क़ैद करणो पवंदो। हूअं बि छिते कुते खे गोली हणी मारिजे। पोइ ॾे इजाज़त अदा, ज़बान काकड़े मां कटे अचांसि। न हूंदो न असांजे ख़िलाफ़ ज़बान हलाईंदो। ही मेहरान खान ॿारनि खे सम्झे छा थो? असांजे अॻियां गोॾे जो गाह आहे। सही थो चईं, इन सॼण ऐं मेहरान खे बि दरिया खान वांगुरु कुते जी ज़िंदगी पसंदि आहे। तव्हां रुॻो मूंखे ऐं सुल्तान खे इजाज़त ॾियो। सब्र कयो तव्हां। पहिरें मूंखे सोचण ॾियो त छा करिणो आहे। सलमान, हाणे तोखे मुकमल तरह सां हिन ॻोठ में रहणो पवंदो। मां चाहियां थो त तूं हिकु फैक्ट्री लॻा, जीअं नौजवान हारी नारी फैक्ट्रीअ में रोज़गार करे सघनि। जी अदा साईं, तव्हां जीअं ई चवंदो उअं ई थींदो। सलमान, ॻोठ जा काफ़ी माण्हू तोसां मिलिया, उहे तोखे कीअं लॻा? उन्हनि जो मिलणु इख़लाक़ तोखे कीअं लॻो? हा अदा साईं, तव्हां सही था चओ। सही आहे हिन ॻोठ जा माण्हू, जीअं तव्हां चवंदो उअं ई थींदो। हा सलमान, तूं सही थो चए। हिन ॻोठ जो नंढो वॾो इख़लाक़ी आहे। पर अदा साईं, तव्हां एतिरो सोचो छो था हिन ॻोठ जे ग़रीबनि लाइ? सरदार साईं, पर तव्हांजी ॻोठ वारनि लाइ इहा सोच ॾाढी सुठी आहे। हर माण्हू लाइ सुठो सोचणु हिकु इंसानियत जी इबादत आहे। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला। हाणे मां जॾहिं शहर ईंदुसि न त सभ खां पहिरियां तोसां ई मिलंदुसि। यार इहो त तूं हर चकर चवंदो आहीं, पर तूं शहर ईंदो बि आहीं ऐं मूंसां मिलंदो न आहीं, ईअं ई हलियो ईंदो आहीं। यार अली, अकेलो सिर आहियां, बजरे बनी जा आहिनि उहे बि संभालींदो आहियां, ऐं वंत काई मिलंदी आहे त शहर कमाइण ईंदो आहियां। पर तूं इहो ॿुधाए त अॼुकल्ह शहर जो माहौल कीअं आहे? यार शहर जो माहौल सुठो आहे, पर ॻोठ जहिड़ो मज़ो उते किथे आहे। शहर में त गाॾियुनि जा आवाज़ ऐं हर तरफ़ दूंहां आहिनि। ॻोठ में हर तरफ़ सावक ई सावक आहे। यार चवी सच तूं, पर हाणे ॻोठ जो माहौल बि न रहियो आहे जेको अॻ में ॿुधंदा हुआसीं। यार पंहिंजो शहर पंहिंजो आहे,
परावा बंगला ॾिसी पंहिंजा झुपड़ा त न ठाहिबा न यार। ॻोठ ॻोठ आहे, उन में मरणो बि त पढ़णो बि। यार अली, माण्हू वञी चंड ते पाता, पर असां अञा उते जो उते। वरी बि वापसि त हिते ई अचिणो आहे। यार माण्हू शहर अची तरक़ी करण जो था सोचनि, ऐं तूं वरी ॻोठ अचण जी ॻाल्हि छो करे? अदा कमाल आहे, मूंखे ॾिसी खणी मुंहुं मोड़ियो अथई छो? डूंगर तुंहिंजे पुट सार जा दोधे जे हथारों पादर खाधा आहिनि त वञण थो मुड़े। झल पंहिंजे पुट खे पाण ते बि रहम कर, मुंहिंजे भाण जे सरमत ते रहम कयो, अजाए मुफ़्त में मारिजी वेंदो। दोधो निंगो माण्हू आहे यार, बख़्शो असुल कोन कंदो आहे। अदा मां हुनखे घणेई रोकियो आहे, पर हू मुड़े नथो। बसि हिकु ज़िद करे वेठो आहे त मां दोधे वारनि खां पलान कंदुसि। डूंगर दोधे खां पलान वठणु ॾाढो ॾुखियो आहे। दोधो शेर आहे शेर, तुंहिंजो पुट वञी हुन सां विड़ी पियो आहे। चाचा अलाह कंदो सारंग सही थी वेंदो, हिकु ॻोठ में था रहूं। पर कुझु मुंहिंजे भाणजे ते राम कयो, हू वीचारा छोरा छना आहिनि, मता बणा का बद दुआ खाई वञेव। हा चाचा तूं सही थो चवीं, हिक ॿिए सां सुठो सुलूक रखणु इहा त भलाई जी ॻाल्हि आहे। वरी बि सम्झायां थो, सम्झो सम्झो। हा दा कमाल, तूं ऐं आऊं त नंढपण जा दोस्त आहियूं, हिकु थी वेंदासीं। खमसा खाना ॿियो ख़ैर आहे, ख़ुशि वठो, सफ़ा जोड़ मतारो अल्लाह से वॾी महिरबानी कुर्ब। खमसा खाना सुठो थियो जो आज़ाद थी मोट यार पहुची वियो। सच पुछी त मां ॾाढो परेशान आहियां। यार अली खान, तूं हाणे परेशान न थी। मां जेल मां ताज़ो छुटी आयो आहियां। चवंदा न आहिनि त झुड़ ऐं लुड़ जी पाड़ न हूंदी आहे। वियो दुबे जो पाणी वियो सुकी। अरे यार जेल बि जवाननि लाइ ठहियल हूंदा आहिनि। हा खमीसा खान, हाणे तूं बि खणो कसम, इहे फॾा फसाद हाणे छॾे ॾे, न त इहो सरदार खान उमिरि भर जे लाइ क़ैद कराए छॾींदो। यार खमीसा खान, सरदार असां वारो आहे त मसीह, पर यार डमर बि आहे। वरी कहिड़ी परेशानी आहे? ख़ैर त आहे? अरे यार इहा कालू वारी परेशानी, ख़ुदा जी का मार पवसि, जिथे न मिले थो असुल रत ई सुकाए थो ॾे। बसि इहा कां वारी रुगो टां पई थी पवेसि। शादी खमीसा खान कालू खान आहे टेढ़े क़िस्म जो माण्हू, ॿियो त वरी सरदार खान जो फ़ैसिलो बि थियल आहे। यार ने रही सखां मां टिॼां कोन थो, असर को टिॼां थो त पंहिंजी इज़त खां। यार अली खान, जेकॾहिं तोखे पंहिंजी एॾी इज़त प्यारी आहे न, त पोइ हिन कालूअ खां इज़त सां पंहिंजी जान छॾाए। तूं चमड़ो अथई चमड़ो, तूं जान ईअं तुंहिंजी कोन छॾींदी। कालू सम्झ त ॾाइण अथई ॾाइण। जेकॾहिं न हू ॾाइण आहे त मुंडी चिथण मूंखे बचे थी, अहिड़ी त खेप ॾींदोमांसि जो ॾेह खे ॾस ॾींदो। पोइ सरदार खान तोखे छॾींदो? इहो कालू रड़ियूं करे करे तो ते खलक खिलाईंदो। यार अली खान, छो त हू पंहिंजे फ़ैसिले ते ज़िद कयूं बीठो आहे, ऐं हू पंहिंजे भाउ जी शादी तुंहिंजी भेण सां करण लाइ अटल फ़ैसिलो कयूं बीठो आहे। बाबू ऐं अम्मा त रिश्ते ॾियण लाइ तयार ई कोन हुया। यार अली खान, तूं पंहिंजे माउ पीउ जे चवण ते न लॻजांइ। ऐं मुड़ुस जो शान आहे त न्याणी खे हिकिड़ो ई मुड़ुसु ॾिबो आहे, ज़बान थी छुटी, ऐं इन फ़ैसिले खां हरगिज़ न फिरजांइ। यार मर्द जो शान आहे वाइदो करे फिरी वञणु न। कालूअ ते थधो थोरो कोन था तव्हां बि कयो। तव्हां हुनजी भेण सां शादी कई वेठा हो, ऐं जेकॾहिं तव्हांजी एवज़ में भेण ॾिनल आहे त इहा तव्हांखे ॻाल्हि बर्दाश्त नथी थिए। ॾिसूं था, अगरि इहो कालू ठीकु हलियो न त ठीकु आहे, न त पैसा ॾेई जान छॾाईंदासूं। तूं भुलियल आहीं अली मुराद, कालू वटि पैसनि जी का बि कमी कान्हे का। ऐं वरी ॿियो, भोतार जो वरी मथां हथु अथनि। ख़ैर अलाह भली कंदो, जेकॾहिं ज़बान कई आहे हाणे फिरणो न आहे। यार आसमान जोड़ियूं तो आसमान ते ठहियूं आहिनि, पंहिंजो मुक़दर केॾो न भलो आहे जो असां अॼु पाण में गॾु आहियूं। वाकई दुनिया तसी न आहे, पर तव्हां जोड़ी अञा ख़ूबसूरत आहे। सच थी चवीं चरी छोकिरी, सच थी चवीं, वाकई असांजी जोड़ी नंबर 1 आहे। पर दुआ कर अल्लाह असांखे ख़ुशि रखे। अल्लाह कंदो तव्हां ॿई ख़ुशि रहो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आसफ तूं काॾे वियो आहीं? ऐं मूंखे इहा ख़बर पई तूं चाचा गुलण जे घर में आहीं। पक रिश्ते जी ॻाल्हि हूंदी, ईअं न? महिराण
मूं हुननि खे चयो त 2-3 ॾींहं सबुरु कयो, मां सोचां पंहिंजी भेण ज़ुलेखा जे लाइ ॾाज जो बंदोबस्तु कयां। हाँ सोट, छोकिरी बि जवान थी वई आहे ऐं न्याणी जो ॿार पंहिंजे कुलनि ते लाह, इन में ई इज़त आहे। छा अदा मां तव्हां ते ॿार आहियां? न अदी, तूं असां ते ॿार न आहीं, पर न्याणियूं त पराई धन आहे। अदी, तूं त मुंहिंजी नंढड़ी भेण आहीं, जिते बि रही मूं भाउ जूं दुआउं में ख़ुशि रही। चरी छोकिरी, तूं असां ते ॿार न आहीं, तूं त मुंहिंजी सोट आहीं, मुंहिंजी भेण आहीं। तोखां पोइ ही घर असांखे खाइण ईंदो। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला। कौड़ी मूंखे तूं कढ दे घर में जो, मुंहिंजे घर में जो कढ दे मूंखे। हाँ हाँ निकुल निकुल मुंहिंजे घर मां। असांजो घर आहे, मुंहिंजे पुट जो घर आहे। जेकॾहिं तोखे इज़त पंहिंजी पहिरीं त मूंखे पंहिंजी इज़त पहिरीं आहे। मां हाँ कौड़ी जो कड़को दुश्मन जी दिलि ते धड़को। मुंहिंजो नालो ॿुधी कमाल, अहिड़ी रीति सां धमाल छिंदी जो यादि कंदी आहे। धड़को धमाल मूंखे ॾाढी लत लॻी आहे न, मुंहिंजे गुस्से जी ख़बर अथव, मां न करे सघंदो कमां। मोर पुट तूं चुपड़ी करे मानी खा, ॾिसां त माणे मूंखे घर मां केथी कढे। तूं कहिड़ी बाग़ जी मोरी जो मूंखे थी घर मां कढी? मुंहिंजो घर आहे मुंहिंजो, तुंहिंजे माइटनि जो घर न आहे जो मूंखे घर मां ॿाहिरि थी कढी। मां चवां थो त ठहियो वञे थी मथे ते चढ़ंदी। अम्मा बाबो सही थो चए, ही जाइ बाबे जे पी ठराई आहे, तुंहिंजे पी कोने ठराई जो घरां थी कढी। कमाल तूं पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झी न? निकिरी अॼु मार मैदान ते अची त लठनि जी ॾे मार ख़बर पवई। ॾेखारे ॾींहं जा आसमान में तारा। ओबा अम्मा खूनी खानदान जी अथई, मतां ॿाहिरि निकितो हणी तक पासियूं कढी अथई। मोर पुट मां ख़ुदा जे ख़ौफ़ खां थो डिॼां, जिन त भञ लछड़ा भञी विझांसि। तूं मूंखे भञ दे? हाँ तूं एतिरो मोतबर थी तूं मूंखे धकड़ दे? अब्बा 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 गुला जी का मार अब्बा अल्लाह का मार बना। गोरिला पर ख़बर है न ज़िंदा हवा हिन मूंखे मारे पंहिंजे हथनि में लिफूं विझी छॾियूं आहिनि, पर वरंदुसि कुझु बि न। तव्हां छा था सम्झो मूंखे क़ैद करे मुंहिंजे आवाज़ खे बंदि कंदो? सच जो आवाज़ कल्ह बि बुलंद हुयो, अॼु बि बुलंद आहे। ही डंडा ॿेड़ियूं पोइ बि नाला नीअ जा। मुंहिंजो धक तोखे झुकाईंदो ज़रूरु, छो जो मां सिकंदर ख़ान आहियां। सिकंदर ख़ान मां दुश्मन खे झुकाईंदो आहियां, झुकाईंदो। तूं मरंदे दरिया ख़ान, तूं मरंदे हिन ॻोठ में ॿियो दरिया ख़ान पैदा ई न थींदो। पैदा चयमि त बेला कटींदा वतऊं था, चयमि त चीचका छटींदा वतऊं था, चयमि त कंध कटींदा रहूं था, पोइ बि चयमि त शहपर वटींदा रहूं था। दरिया ख़ान जो रुख तव्हां छा मोड़ींदो? दरिया ख़ान मौज में आहे, मौज में। तव्हांखे पंहिंजे लारत में लोॾे छॾींदो। अदा सिकंदर हिन जो हाणे कंध झुकाइणो पवंदो, झुकाइणो। हा हाणे हिन जो कंध झुकाइणो पवंदो। गोरिला हुकुम कर सिकंदर ख़ान, हिन खे कहिड़ी सज़ा ॾियां? हिन खे अहिड़ी त सज़ा ॾे जो ज़बान मां आवाज़ न निकिरी सघेसि।
गुरीला इनके अहिड़ी सज़ा ॾिजां अहिड़ी सज़ा ॾिजां ही असांजे अॻियां झुकण ते मजबूर थिए। गोरिला तो कम शुरू कर अचदा सालार। रेशमा तू एतरी देर छो कई आहे? अदा जुल्म थियो कहर थियो। छा थियो आहे चुरा? कहिड़ो जुल्म थियो आहे? कहिड़ो कहर थियो आहे? अदा रेशमा सारंग सां निकिरी वई ऐं सारंग मूंसां ॾाढो विढ़ियो आहे। छो कराची कोन वेंदे या कमाइण? जी हा अदा कराची ज़रूरु वेंदुसि पर दोस्तनि फोन करे ॿुधायो आहे त कराची जा हालात ठीकु न आहिनि उनजे करे हिते आहियां। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे मुक़दर में पंहिंजे